टंडू आदम सीनियर सहाफ़ी कॉलमिस्ट अली तहीम गोली लगन सबब सख्त जख्मी अस्पताल दाखिल। रिपोर्ट मूजिब टंडू आदम लग गोठ सराय जान मोहम्मद में चोरन के इतलाउ ते पने गोठ हाजी खान तहीम मां तकड़ में गोठाणन सां गड पने कार में वेही चोरन जो पीछो करण दौरान सीनियर सहाफ़ी अली तहीम पने घर ॿाहिरां मुबैना तौर कार में पोयां वेठल शख्स जी पिस्टल मां गोली लगन सबब सख्त जख्मी थी पियो, जंहिंखे वारसन तालगे अस्पताल टंडू आदम खणाए आया, जितां तिबी इमदाद ॾियण बाद गड़ती जोगी हालत में खेस हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस मूजिब इब्तदाई जांच मां मालूम थियो आहे त सहाफ़ी अली तहीम पंहिंजे घर ॿाहिरां कार में वेठल हो ऐं उन दौरान खेसि कार में गोली लगी आहे, जंहिं मां लॻे थो त कार में को ॿियो बि मौजूद हो जंहिं फायर करे खेसि ज़ख्मी कयो हुजे। ॿिए तरफ़ एसएसपी सां गॾु नोटिस वठंदे तालके थाणे जे एसएचओ खे मुअतल करे छॾियो आहे। ज़ख्मी सहाफ़ी जो सिविल अस्पताल हैदराबाद में ऑपरेशन कयो वियो आहे, जिते संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई पई वञे। जॾहिं त वाक़े जो ॿुधी हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स अवामी प्रेस क्लब टंडू आदम ऐं टंडू आदम यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स जा उहिदेदार अयादत लाइ पहुची विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची